फौजी क़यादत इस्लामाबाद में फ़ौज जी मुक़ररी ख़िलाफ़ आवेला रद्द करे छॾी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि कॉमिशन कमांडर्स जो इजलास। इस्लामाबाद में फ़ौज जी मुक़ररी बाबति नफ़रत ॿधल वावेला ते ॻणती ज़ाहिर। फ़ौजी क़यादत जो चवणु आहे त तशद्दुदी हथियार तो इस्तेमाल करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाक फ़ौज मुल्क जी ख़िदमत बिना कंहिं तासुब ऐं सियासी वाबस्तगी जे करे करे रही आहे। बेलगाम इज़हार जी आज़ादी बहाने ज़हर उगाचण ऐं माशरो विराइण खां रोकण लाइ सख़्त क़ानून साज़ी करणी पवंदी। कूड़ियूं ख़बरूं पखिड़ींदड़नि खे कटेणे में आणण वक़्त जी ज़रूरत आहे। अवामी पाक फ़ौज में विछोटियूं पैदा करण लाइ वावेला कई पई वञे। केपी में सिक्योरिटी फोर्सेस जा 2 ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। 2 गिरफ़्तार। लकी मरवत में ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मौत जो खाज बणिया। ॾखण वज़ीरिस्तान में कार्रवाई दौरान इनाम रखियल दहशतगर्द ख़ान मोहम्मद उर्फ़ खोरी समेत 2 ॼणा मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ पुरअज़्म आहे। GHQ हमले केस में PTI बानी शेख रशीद समेत 100 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत GHQ हमले केस जे जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू कयो। शहबाज़ गिल, जुल्फी बुखारी ऐं इमरान सईद रूपोश करार। PTI अॻवान उमर अयूब ऐं पंजाब जो अॻूणो क़ानून वारो वज़ीर राजा बशारत अदालत मां ॿाहिरि निकिरंदे ई गिरफ़्तार। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां नायब वज़ीर आज़म सागटार जी मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि विच में मामलनि जे हल लाइ PP ऐं हुकूमती कमेटियुनि जी मुलाक़ातुनि ते इतफ़ाक़। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे खेसि FPS ते ब्रीफिंग ॾिनी। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ भुट्टी जो पिणु PP चेयरमैन सां मुलाक़ात अमन अमान समेत मुल्क जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हियूं। KP में APS अमन अमान जी सूरत हाल ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। सूबे जे मसइलनि जे हल लाइ 2 अलॻि-अलॻि कमेटियूं क़ाइमु। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां राब्तो करण जो फ़ैसिलो। गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त सूबाई हुकूमत अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। कुरम में पैदा थियल बेदबनी समूरे सूबे खे वकड़ में आणे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम जो चवणु आहे त अवामी मसइलनि जो हल KP हुकूमत जी अवलियतुनि में शामिल नाहे। सूबाई हुकूमत पंहिंजा वसीला एहतिजाज ऐं धरणे में इस्तेमाल करे रही आहे। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ मीरपुर ख़ास में एंटी केनाल एक्शन कमेटी जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां केनाल कढी 35 न पर 80 लख ज़मीन लाइ पाणी खंयो वेंदो। भारत खां पोइ अफ़गानिस्तान बि सिंधु दरिया मां पाणी खणंदो, जंहिंसां सूरत हाल ख़राब थींदी। सदारती ऑफिस ज़रिए सिंधु दरिया मां केनाल कढण जो फ़ैसिलो क़बूल नाहे। टनो मस्ती वेझो हादसो। 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत। शुगर मिल वेंदड़ लिंक रोड ते ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत थी विया। मढ़ खरपुर अस्पताल मुंतक़िल। लंडन पुलिस अॻूणे चीफ जस्टिस रिटायर काज़ी फाज़ी साजीगाली ते मुबैना हमले जो केस बंदि करे छॾियो। सिटी ऑफ लंडन पुलिस खे पाकिस्तानी हाई कमीशन जी शिकायत ते मुबैना हमले वाक़े बाबति जोॻा सबूत न मिली सघिया। लंडन पुलिस जो चवणु आहे त वाक़े में कंहिं शख़्स जे ज़ख़्मी थियण या को ॿियो नुक़सान न थियण सबबि कंहिं बि शख़्स ख़िलाफ़ फ़र्दी जुर्म लागू नथा करे सघनि। जंगबंदी जे बावजूदि इसराइल जा लिबनान ते हमला। 8 ॼणा ज़ख़्मी। इज़राइली फोर्सेस लिबनान जे ॾाकणनि ॻोठ इताड़ुनि खे निशानो बणायो बंदि ते जंहिं इलाइक़े वेझो हमले में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लिबनान ते हमलनि में हेल ताईं 4043 माण्हू शहीद ऐं 16638 ज़ख़्मी थी चुका। ईरान शाम में पंहिंजूं सरगर्मियूं बंदि करे अमरीकी परॾेही खाते जी नायब तर्जुमान वेदांत पटेल ईरान खे ख़बरदार कंदे चयो आहे त ईरान रुॻे अरसे खां दहशतगर्दी खे हथी ॾेई रहियो आहे। अमरीका ईरान में नोबेल इनाम याफ़्ता नरगिस मोहम्मदी जी आज़ादी खां आगाह आहे। नरगिस मोहम्मदी खे तिबी बुनियादनि ते 21 ॾींहंनि लाइ आज़ादु कयो वियो आहे। नरगिस मोहम्मदी खे ग़ैर मशरूत आज़ादु कयो वञे। फ्रांसीसी सदर इमानुएल मैक्रोन चयो आहे त फ्रांस जे नए वज़ीर आज़म जे तौर ते ऐलान कयो वेंदो। हू इस्तीफ़ा न ॾींदो। 2027 ताईं सदर रहंदो। ICC चैंपियंस ट्रॉफी बाबति पाकिस्तानी भारत में मामला तय थी विया। चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तानी मेज़बानी हेठि हाइब्रिड मॉडल तहत खेॾी वेंदी। भारतीय मीडिया जी दावा।
पाकिस्तानी सख़्त मौक़िफ़ बाद ICC ऐं BCCI पोइ ते हटण लॻा। भारतीय मीडिया जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तानी मेज़बानी हेठि हाइब्रिड मॉडल तहत खेॾी वेंदी। भारत पंहिंजूं मैचूं दुबई में खेॾंदो। 3 वरनि जे मुआहदे ते पाकिस्तान ईंदड़ 3 वरनि ताईं भारत वञी ICC जो को बि इवेंट न खेॾंदो। 2026 में रिथियल T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान पंहिंजूं मैचूं श्रीलंका में खेॾंदो।